सकरन रिपोर्ट कुर्बान मरी। सकरन में कायम शहीद बेनज़ीर वेटनरी यूनिवर्सिटी के लोअर स्टाफ पारा मुतालबन की मञता समेत यूनिवर्सिटी में मुख्तलिफ मसलन के हल और नाजायज़ भर्तिन खिलाफ यूनिवर्सिटी के गेट ते एहतजाजी मुजाहिरो कियो वियो। उन मौके ते अब्दुल जब्बार चांडियो, अब्दुल रहमान, अब्दुल लतीफ लगारी, अब्दुल जब्बार डावश, मुमताज मल्हा, नासिर खोखर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त यूनिवर्सिटी जे नए वीसी मुक़रर थींदे ई माण्हू भर्ती करे मक़ामी रहण वारनि जे हक़ तलफ़ी करे रहियो आहे। उन खां अलावा कोर्ट पारां एडिशनल चार्ज ते पाबंदी बावजूद मनपसंद माण्हुनि खे एडिशनल चार्जूं ॾिनियूं वयूं आहिनि। नंढनि मुलाज़मनि जे जाइज़ मसइलनि लाइ कमेटियूं जोड़ण जो चई टारियो थो वञे, जॾहिं त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पंहिंजा फ़ैसिला करे मुलाज़मनि सां नाजाइज़ियूं करे रही आहे। हुननि चयो त सरकारी गाॾियुनि जे तेल समेत ॿियनि ख़र्चनि ते बंदिश बावजूद यूनिवर्सिटी जे ख़र्च ते गाॾियुनि खे तेल ॾियण समेत केतिरा ई नाजाइज़ कम थी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो।